अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अॻु में तव्हांजी ख़िदमत में निज़ाम ज़ाहिर साहिबु जेको ख़ैरपुर जो हिन वक़्तु बुज़ुर्ग तरीन शाइर आहे। तक़रीबन 80-81 साल संदन उमिरि आहे। हिन जो हिकु शो पहिरियां जेको आहे तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। अॼु वरी कुझु रहियल ॻाल्हियूं साईं जन खां पुछंदासीं। त निज़ाम साहिबु, तव्हां खां हाणे पुछणु मां इहो चाहींदुमि, अॻु में कुझु ज़िक्र थी चुको हुयो तव्हांजे दोस्तनि जो, शाइरीअ जो, कुझु यादगिरियुनि जो, सारूणियुनि जो। जी इन्हनि सारूणियुनि खे अञा अॻिते था हलायूं। जी त हिन वक़्तु माशाअल्लाह तव्हांजी उमिरि 80-81 साल आहे। जी हा सम्झो बुढ़ापे वारी उमिरि में जी आहियो, आख़िरी बिल्कुलु वक़्तु आहे। बिल्कुलु हा तव्हां जॾहिं जवान हुयो, हा जब रेशमा जवान थी, जी त उन वक़्तु तव्हांजो ख़ैरपुर जे कहिड़नि शाइरनि सां उथणु विहणु हुयो, कीअं मुलाक़ातियूं थियूं, ऐं उन्हनि सां हाणे जेकॾहिं मुलाक़ात थी थिए त तव्हांजा जज़्बा कीअं हूंदा आहिनि, तव्हांजा अहसासात छा हूंदा आहिनि, उन जे बारे में कुझु असांखे उहे यादूं ॿुधायो, उहे सारूणियूं ॿुधायो, त ॾिसण वारनि खे, ॿुधण वारनि दोस्तनि खे तव्हांजे बारे में अञा वधीक कुझु मालूमात थिए ऐं उहो कुझु इज़ा हासिलु कनि। हा साईं अली हसन साहिबु, ॻाल्हि इहा आहे त मां जीअं होश संभालियो त मूंखे शाइरी पढ़ण जो शौक़ु ऐं मौसीक़ी जी कुदरत जे तरफ़ खां देन इल्मु अदब सां ऐं शाइरीअ सां मौसीक़ी सां लॻाव रहियो। जीअं मां होश संभालियो, वक़्तनि फ़वक़्तनि मां कुझु लिखंदो रहियुसि। उन ज़माने में जेके बि शाइर हूंदा हुआ उन्हनि सां मूंखे ॾाढो शौक़ु थींदो मिलण जो। ऐं उन्हनि में घणा ई नाला आहिनि: तनवीर अब्बासी, उस्ताद अता मोहम्मद हामी, साईं सलीम गाढ़वी, ऐं वली मोहम्मद नदीम अंसारी, ऐं मुनीर सोलंगी, मिस्कीन राशदी, रशीद भट्टी ऐं ऐं फताह मलिक सां बि तव्हांजी हा मुलाक़ात थी? उन्हनि सां बि थी। ॿुधाईंदो थो हलां मां तव्हांखे त रशीद भट्टी साहिब सां मुलाक़ात थी। रशीद भट्टी साहिबु वकील हो प्रोफेशन जे लिहाज़ खां। जॾहिं बि ख़ैरपुर में ईंदो हो ख़ैरपुर में त मुंहिंजी ऑफिस में ज़रूरु ईंदो हो। ऐं फताह मलिक सां बि तमामु घणियूं मुलाक़ातूं रहियूं। शेख अयाज़ सां बि हिकु अधु मुलाक़ात रही, पर उहे ईअं सम्झो त तफ़सीली न, मुख़्तसिर ई सही, पर उन्हनि जी यादि अञा ताईं मूंखे आहे, सम्झो साईं। ऐं ताजिल बेवस, शमशुल हैदरी, उहे ताजिल बेवस बि जॾहिं ख़ैरपुर में ईंदो हो त मूंसां ज़रूरु मुलाक़ात कंदो हो। उन सां कचहरियूं थींदियूं। कराची मां वेंदो हुउमि त उन्हनि वटि ई रहंदो हुउमि। त मूंखे इल्मु अदब पढ़ण जो शौक़ु ऐं मौसीक़ी जी ॼाण जो कुदरत ॾिनी, त उनजे करे मूंखे वरी ॻाइण जो बि शौक़ु थियो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त शाइरीअ में जेको मुंहिंजो रहनुमा हुयो उस्ताद अता मोहम्मद हामी, पर जेके वज़न ॿाहिरि आहिनि न, उहो मां कंहिंखां बि न सिखिया अॼु ॾींहं ताईं। इहो कुदरत जे तरफ़ खां मुंहिंजे अंदरि इहा दात आहे त कंहिं बि शाइरीअ जे शेर जी सिट खे मां सम्झी वेंदुमि त हीअ वज़न में आहे या न आहे। ठीकु आहे न। इहो शायदि इन जे करे जो मौसीक़ी सां मुंहिंजी दिलचस्पी रही, इन जे करे आहे। ऐं पोइ जॾहिं वरी रेडियो स्टेशन कराची तां मूंखे हिकु अधु प्रोग्राम मिलिया त मूंखे वरी रेडियो सां बि तमामु हिकिड़ो लॻाव थियो, दिलचस्पी पैदा थी। मूंखे यादि अचे थो त 1977 में मां हफ़्ते में हिकु दफ़ो या ॿ दफ़ा रेडियो स्टेशन कराचीअ ते प्रोग्राम करणु वेंदो हुउमि। उते ई शमशुल हैदरी, ताजिल बेवस, इन्हनि सां मुलाक़ातूं उते बि रहियूं ॾाढियूं। ऐं उनखां पोइ जॾहिं वरी ख़ैरपुर में रेडियो स्टेशन 1983 में शुरू थी, 21 मार्च 1983, पर 1982 में रेडियो जो समूरो स्टाफ जेको आहे सो मुक़ररु थियो। ऐं सरे फ़हिरिस्त स्टेशन डायरेक्टर मुनीर अहमद सूमरो साहिबु, जंहिंजो तालुक़ु ज़िले नौशरो फ़िरोज़ सां हो, उहो स्टेशन डायरेक्टर हुयो। ऐं कादिर बख़्श मल्हा हिकिड़ो ई प्रोड्यूसर हुयो जेको हैदराबाद सां तालुक़ु जंहिंजो। ऐं न्यूज़ एडिटर अब्दुल्ला वीसर, ऐं हिकिड़ो ई इंजीनियर लियाकतुल्ला ख़ान, ऐं हिकिड़ो ई मैकेनिक मुज़मिल हुसैन, ऐं हिकिड़ो ई क्लर्क चइजे या माना स्टेनोग्राफर मलूक कटोहर, इहो स्टाफ हो। ऐं पोइ कंपोज़र जे तौर ते उस्ताद गुलज़ार अली ख़ान खे मुनीर अहमद सूमरे साहिबु घुरायो हो। 1982 जी इहा ॻाल्हि आहे
त गुलज़ार अली ख़ान खे रेडियो स्टेशन ते कंपोज़र करे रखियऊं ऐं उन वक़्त में स्टेशन डायरेक्टर उस्ताद गुलज़ार अली ख़ान खे चयो त बाबा असांजे स्टेशन जो शाइरु आहे निज़ाम ज़ाहिर, उन सां ज़रूरु मिलो, उन सां रह विचड़ में रहो, उन्हनि जी शाइरी उन खां वठो ऐं रिकॉर्डिंग जे हवाले सां। अञा इहो रेडियो शुरू न थियो, इहो 1982 जी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं टेस्टिंग प्रोग्राम हलंदो, छा हो जो हितां ट्रांसमीटर खे ऑन कंदा हुआ, अधु कलाकु जेको आहे हितां ई का रिकॉर्डिंग हलंदी हुई ऐं उन खां पोइ वरी हैदराबाद रेडियो सां मिलाए छॾींदा हुआसीं। सही आहे न? त उस्ताद गुलज़ार अली ख़ान हिकिड़ो आली ज़र्फ़ माण्हू हो, वॾो अज़ीम इंसानु हो अख़लाक जे लिहाज़ खां। त ॿियो हुजे हा को मौसीक़ार त मूं ॾे मिलण न अचे हा, उहे चवे हा त शाइर पाण ई मुलाक़ात कंदो, स्टेशन ते ईंदो। उस्ताद गुलज़ार अली ख़ान मुंहिंजे ऑफिस में आयो, मूंसां मिलण अची वियो, पैगाम ॾिनई स्टेशन डायरेक्टर जो। पोइ उस्ताद सां मुलाक़ातूं रहियूं। पोइ जॾहिं 21 मार्च 1983 ते प्रोग्राम पहिरियों ई नशर थियो त सोणी धरती प्रोग्राम में पहिरियों शाइरु मां हुउसि जंहिं शाइरी पढ़ी। माना स्टेशन शुरू थियण में माना मुंहिंजो इहो पार्ट आहे त मां। ऐं अञा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ख़ैरपुर में बुनियादी स्टेशन खे जी। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त रेडियो स्टेशन खे हिते मतिलबु क़याम रेडियो स्टेशन जो मुंहिंजी काविशुनि जे करे थियो। उहो ईअं थियो त हिते लियाकतुल्ला इहो फैज़ुल्ला बलोच प्रोजेक्ट इंजीनियर हूंदो हो, जंहिं इहो सॼी इमारत जी ठाराई या जेको मशीनरी फिट वग़ैरह कई, उन मूंसां उनजी वास्तेदारी हुई। हुन चयो त हिते बिल्डिंग अञा रेडियो स्टेशन कोन्हे, 2 कलाकनि जी नशरियात जे लाइ असांखे का जाइ किराए जी खपे थी। न त उहो सखर में जेको आहे इस्लामुद्दीन शेख साहिबु, उहो चवे थो त मां तव्हांखे ॾियां थो इमारत हिते, भली रेडियो ख़ैरपुर सरजे पर ब्रॉडकास्टिंग हाउस सखर में हुजे। पर पोइ मूंखे जॾहिं हिननि ॻाल्हि कई त मां मिस्टर अब्दुल हमीद दोगर साहिबु, जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थी रिटायर थियो, उन वक़्त में वकील हुयो, ऐं मौजूदा पीर साहिबु पागारो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन हुयो। त मां डोगर साहिब सां फैज़ुल्ला ख़ान इंजीनियर सां मुलाक़ात कराई ऐं हुनखे सॼी इहा ॻाल्हि ॿुधाई। हुन चयो त मां बिल्कुलु तव्हां कोशिशि कयां थो। पीर साहिब सां ॻाल्हाई, चेयरमैन साहिब सां, 7 कमरा किराए ते मिलिया डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में। हिते 7 कमरा किराए जा मिलिया। उहा किराए वारी एग्रीमेंट बि मूं टाइप कई हुई। त माना इहो मूंखे एज़ाज़ु हासिलु आहे। इन करे मुंहिंजो रेडियो स्टेशन सां ईअं सम्झो त कि जज़्बाती लॻाव बि रहियो, सम्झो। पोइ इहे प्रोग्राम हलंदा रहिया। 2 कलाकनि जी नशरियात ईअं लॻंदी हुई ॼण त 8-10 कलाकनि जी नशरियात आहे। हिकिड़ो कलाकु उर्दू जे लाइ हूंदो, हिकिड़ो कलाकु सिंधी जे लाइ हूंदो। त सिंधी में इहो सोणी धरती प्रोग्राम या मौसीक़ी जा फ़नकार वनकार ईंदा हुआ, त उस्ताद गुलज़ार अली ख़ान फ़नकारनि खे मतिलबु उते घुराईंदो हो स्टेशन डायरेक्टर जे ज़रिए सां। माना ईअं सम्झो त 3 ॾींहं मौसीक़ी जा हूंदा हुआ प्रोग्राम, 3 ॾींहं सिलसिलो हूंदो हो। अच्छा, इन ॻाल्हि में तव्हां जेको ज़िक्र कयो कराची रेडियो स्टेशन जो, तव्हां उते हफ़्ते में 2-3 प्रोग्राम, हिते रेडियो पाकिस्तान पहिरियां करणु वेंदा आहियो, शाइर जी हैसियत में वेंदा या शाइर जी हैसियत में घुराईंदा हुआ मूंखे, शाइर जी हैसियत में को न को अहिड़ो प्रोग्राम निकिरंदो हो। ऐं मूंखे यादि आहे त उते हिकु कराची रेडियो ते मुशाइरा थिया 1977 में, त उन में मूंखे बि घुरायो वियो। उन में ताजल बेवस, शमसुल हैदरी ऐं ॿिया घणा ई नाला आहिनि, सम्झो। ऐं इनायत बलोच उन 1977 में कराची रेडियो स्टेशन ते हुयो प्रोग्राम मैनेजर, उहो बि रेडियो सां वाबस्ता हो शाइर। ऐं स्टेशन डायरेक्टर हो शमसुद्दीन भट्ट, कराची रेडियो स्टेशन। ऐं उन ज़माने में मूंखां 2 कलाम टोटल राइट्स ते रेडियो कराची वारनि ख़रीद कया। हिकिड़ो मंज़ूर सखरियानी जी आवाज़ में रिकॉर्ड थियो 1977 में, ऐं ॿियो वरी 1983 में मीना शाह जी आवाज़ में रिकॉर्ड थियो। ऐं 1977 में जेका रिकॉर्डिंग थी जंहिं नगमे जी,
उहो हुयो सवा तो रहे थो सदा साणो साणो तमामु मशहूरु न थियो, रुस्तूं असां खां सॼण थी सियाणो। मशहूरु थियो, ॾाढो मशहूरु गानो थियो आहे। इहो ऐं ॿिए जा बोल? इहो ॿिए जा बोल त मुंहिंजी दिलि जो साज़ किथे आ तुंहिंजो आवाज़ किथे। वाह। हाणे पहिरियों जेको नगमो रिकॉर्ड कयो निसार मेमन साहब हो प्रोड्यूसर, उन रिकॉर्ड कयो कराची में मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में। ऐं 1983 में जेको वरी रिकॉर्ड थियो मीना शाह जे आवाज़ में, उहो वरी जहांगीर कुरैशी साहब रिकॉर्ड कयो, माशाल्लाह। जेको अॻिते हली पोइ स्टेशन डायरेक्टर थी लाड़काने मां रिटायर थियो। सही। हाणे तव्हां ज़िक्र कयो जन शाइरनि जो, शमशीरुल हैदरी, हा ताजल बेवस, हा फताह मलिक, शेख हा अयाज़ अथव, हा जी जनबी शाइर जा तव्हां नाला खयां, जी उस्ताद हामी, इहो हिकिड़ो दौरु हुयो, दौरु इहे हुयो, हिकिड़े हा। दौर जा शाइर जी हुया। जी जी त उन्हनि सां तव्हांजूं के यादूं वाबस्ता, का अहिड़ी ॻाल्हि जेका अॼु बि यादि ईंदी हुजे, तव्हांखे यादि अचे त तव्हांखे ख़ुशी थींदी हुजे, या का अहिड़ी याददाश्त इन्हनि शाइरनि सां ज़ाहिर आहे हा, तव्हांजो उम्मीद उथणु वेहणु खैरपुरी जो थियो हूंदो, नालो ॻाल्हाइणु विसरी ॿोलाइणु वियो, थियो हूंदो। उम्मीद खैरपुरी उम्मीद साहब खैरपुरी जिन सां साहब, मुलाक़ातूं हा, रहियूं ॾाढियूं। जंहिंखे मतिलबु कते जो बादशाह चवंदा जी आहिनि। जी जी सही। त उन्हनि जूं के अच्छा, याददाश्तूं तव्हां ॿुधायो। बसि शेख अयाज़ साहब सां जेका मुलाक़ात असांजी थी, उहो मुख़्तियार मलिक ऐं मां ॿई ॼणा गॾिजी विया हुआसीं। शेख अयाज़ खे मुख़्तियार मलिक खे किताबु ॾियणो हो पंहिंजो टिम टिम टांडाणा ॿारनि जी शाइरीअ जो किताबु हुयो। पोइ शेख अयाज़ सां हुते संदसि ऑफिस में सखर मुलाक़ात थी ऐं वेठासीं, हुन ॾिसी किताबु, चई बाबा तो सुठी काविश आहे तुंहिंजी, पर असांजे सिंधी माशरे में शाइरनि जो क़दुरु एतिरो कोन्हे, पर बि ठीकु आहे, सुठी आहे, वरी एतिरी ॻाल्हि कयईं ऐं किताबु रखियईं पाण वटि। ठीकु आहे साईं। वरी ॿी मुलाक़ात शेख अयाज़ सां थी असांजी हैदराबाद में मोहम्मद इब्राहिम जोए साहब जी जाइ ते, मां ऐं मुख़्तियार मलिक गॾु हुयासीं। उते यूसुफ शाहीन ऐं शेख अयाज़ ऐं मोहम्मद इब्राहिम जोए साहब जन। उतां वरी असां वियासीं कराची में ताजल बेवस सां मुलाक़ात हुई। हिकिड़े दफ़े ताजल बेवस जी जाइ ते असां वियासीं, त उते ग़ुलाम हुसैन शेख, जेको आबदा परवीन जो मुड़ुसु, उहे प्रोड्यूसर म्यूज़िक जो हूंदो हुओ हैदराबाद ते, उहो आबदा परवीन जी रिकॉर्डिंग ॿुधे पियो। ताजल बेवस बि गॾु हुजे, उनमें सभु ताजल बेवस जा कलाम आहे, पर ग़ुलाम हुसैन शेख साहिबु पंहिंजी राय ॾिनी त चई हिन में अञा कुझु झोल आहे घणो, तंहिंजे करे रिकॉर्डिंग सही न आहे ऐं ॿी थींदी, माना हुनखे एॾी वॾी ॼाण हुई। पर उते शमशुल हैदरी सां ई मुलाक़ात थी। ॿियो ताज बलोच सां बि मुलाक़ात, मशहूरु माण्हू, हुन सां बि मुलाक़ातूं थी। वरी ताज जोए सां बि मुलाक़ातूं रही। ईअं वक़्तनि फ़वक़्तनि थींदियूं रही। जीअं नवाब शाह में वसीम सूमरो, उहो बि हिते ख़ैरपुर में, जॾहिं मुंहिंजे किताब जो मुहूरत थियो साईं गौसली शाह साहिब जे हथां, किताब जो नालो तव्हांखे ख़बर हूंदी, वण वण तुंहिंजो वास, उहो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ख़ैरपुर वारनि छपरायो हो। उनजो मुहूरत थियो पब्लिक लाइब्रेरी ख़ैरपुर में, सैयद गौसली शाह सां ख़ासि महिमान हुन में, ऐं तनवीर अब्बासी जी सदारत हुई। उन में शाइरनि, अदीबनि, फ़नकारनि, ऑफिसरनि शिरकत कई। उन में अदल सूमरो साहिबु हुयो, ॿिया बि केतिरा शाइर हुआ। बहरहाल वसीम सूमरो उन बि शिरकत कई, नवाब शाह खां आयल हो। ॿियो समी बलोच, त जिन मकाला पढ़िया मुंहिंजे मुतालिक़, उन में वसीम सूमरे जो नालो बि आहे। वसीम सूमरो, समी बलोच, मुख़्तियार मलिक, ॿियनि केतिरनि। ऐं तनवीर अब्बासी साहिबु पंहिंजी सदारती तक़रीर में, यानी मूंखे भरी महफ़िल में ईअं सलाम कयईं, त मां चई सलाम थो कयां निज़ाम ज़ाहिर खे, त मां जेको मुहाग लिखी ॾिनो हिन जे शाइरी जे हवाले किताब में, हू बहू एज़ इट इज़ हिन छपरायो आहे। न त अक्सर मूंखे इहो तजुर्बो रहियो आहे त जेके नवां लिखण वारा शाइर जॾहिं मुहाग मूंखां लिखाईंदा आहिनि, त उन में पंहिंजे तारीफ़ वारा जुमिला रहणु ॾींदा आहिनि, बाक़ी जेकी तनक़ीद हूंदी आहे बर्दाश्त न कंदा आहिनि। त मां चई हुन में मुहाग में तनक़ीद बि कई, त उनखे बि निज़ाम ज़ाहिर बर्दाश्त कयो आहे। इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे, हिकिड़े वॾे माण्हू जी मुंहिंजे बारे में राय। सही। त हीअ तव्हांजे वॾा नाला वरिता शाइरनि जा, इन्हनि सां का अहिड़ी मुलाक़ात, यादगार मुलाक़ात, तफ़सीली मुलाक़ात न वधी, ईअं सरसरी मुलाक़ातूं थींदियूं रहियूं। वलीम मोहम्मद नदीम अंसारी सां घणी मुलाक़ातूं थींदियूं, मुंहिंजे ऑफिस में बि ईंदो हो, कुझु शेर व शाइरी हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुआसीं। ॿियो सलीम गाड़वीअ सां बि यादगार मुलाक़ातूं मुंहिंजियूं रहियूं, पर तमामु तफ़सील सां घणियूं न।
भला हाणे तव्हां जेको नालो खयो मतिलबु मुख़्तार मलिक साहिब जो, जी त इहे वरी हिकिड़ो ॿियो दौरु आहे, हिकिड़ा ॿी टही आहे पर शाइरनि साईं जी, दौर उहो ई आहे, सॼो जंहिंमें सभु न मतिलबु टहीअ जो फ़र्क़ु आहे न, टही जो हिकिड़ो फ़र्क़ु आहे, एज पर हा हम असर शाइर हा चई सघूं था हा, असां पर हिक हिकिड़ो ॿिए टही खे। जो फ़र्क़ु अची थो जी वञे न, जी हा त उन जनरेशन जो फ़र्क़ु अची थो वञे, त इन जनरेशन मतिलबु इन टहीअ जा वरी शाइर आहिनि, अदल सुमरो हा आहे, अयाज़ अयाज़ गुल गुल आहे, या वसीम सुमरो इन्हनि सां ई गॾु इन्हनि जी एज जो हुयो, त इन्हनि जे बारे में इन्हनि सां के भला इन्हनि सां मुलाक़ातूं, उन्हनि जूं कोई अक्सर यादगार इन्हनि सां ई मुलाक़ातूं, थी के करे, किसा यादि हुजनि, मुंहिंजो सॼो वक़्तु इन्हनि सां ई त गुज़रंदो हो न को साईं। किसो माना यादगार किसो, ईअं को यादगिरियूं यादगार ॻाल्हियूं जेके ईंदियूं रहंदियूं हुजनि, त ॿुधाईंदासीं, या हाणे पर मुलाक़ात थींदी हुजे त कहिड़ो हा कोई कीअं छा उन्हनि सां हा तव्हां को शिकवो शिकायत न हुजे त काई पोइ शिकायत न आहे। मां हिकिड़ो ग़ज़ल पे लिखियो त कोई असां सां सएं मोह मिले मिले न मिले, घड़ियूं के चार असां सां खिले खिले न खिले, वाह असां त प्यार जे रस्ते जा आहियूं पांधीअड़ा, असांजे प्यार मंझां को ॾिसे ॾिसे न ॾिसे, गुलनि ॾे ख़ैरु हुजे शल रहे चमन साओ, असांजे दिलि जो कमल भल टिड़े टिड़े न न टिड़े। टणे वाह हाणे अयाज़ गुल या अदल सुमरा हिते ख़ैरपुर जी यूनिवर्सिटी में हूंदा हुआ, त उन वक़्त में बि रोज़ानो मुलाक़ातूं थींदियूं, समी बलोच, मुख़्तार मलिक, अदल सुमरो, अयाज़ गुल, इहे त माना इन्हनि सां ई मुंहिंजो वक़्तु गुज़रियो। उन में उमिरि जो खानो ख़तमु थो थी वञे साईं, जॾहिं सही ख़्यालनि जी हम आहंगी थिए थी न, हिकु जड़ाई थिए थी, सही त इन शाइरी जे हवाले सां हाणे की मुख़्तार मलिक या ॿिया शाइर मूंखां घणा नंढा आहिनि, हा पर इन जे बावजूदि उमिरि जो उन में को फ़र्क़ु न थींदो, बाक़ाइदा कचहरियूं तफ़सील सां जिते पर जेके थींदियूं। तव्हां अॻु में नाला हा खयां उहे हा हाणे हिन दुनिया में न रहिया आहिनि, उहे शाइर हा तक़रीबन सभु हिन हा दुनिया खे छॾे चुका हा आहिनि, छॾे चुका हे आहिनि। मौजूदु आहिनि, हा त हिननि हिननि सां अॼु अञा बि हाणे बि मुलाक़ात मुलाक़ातूं हाणे बि थींदियूं रातो हूंदियूं, रहंदो आहे, त उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं हूंदियूं, हा पोइ वरी कचहरियूं बिल्कुलु कंदा हूंदा, पोइ बिल्कुलु अहिड़ा मतिलबु उहे कचहरियूं कुझु हुननि जा हवाल, त कहिड़े मौज़ूअ ते कचहरी थी, हुननि छा चयो, मौज़ू तव्हां बसि छा चयो, एतिरो मौज़ू इहो ई हूंदो हुओ शेरो शाइरी जो। गॾिजाणियूं कंदा हुआसीं पाण में वेही करे, कॾहिं मुंहिंजी उताक ते ईंदा हुआ सभई, उते भोग हिक ॿिए चर्चा खे यादि अची वेंदा आहिनि न, मतिलबु हा पहाका के इहे थींदा रहंदा कहावतूं, आहिनि न, थींदा रहंदा इहे, पर केतिरियूं ॻाल्हियूं यादि नथियूं अचनि हिन वक़्तु। अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायां त फ़तह आबिद, तव्हां नालो ॿुधो हूंदो, फता आबिदा चाचे अब्दुल करीम गदाई जो गदाई पुटु, जो पुटु जैकबाद जा हुया मुंहिंजे जैकबाद ख़्याल में, हुया। हा फ़तह आबिद साहिबु जॾहिं बि मुशाइरो कराईंदो मूंखे ज़रूरु घुराईंदो। हिकिड़े मुशाइरे में त मां पंहिंजी धीअ फरज़ाना कंवल खे बि वठी वियो हुअमि, उन उहा बि शाइरा तव्हांखे ख़बर आहे अच्छा त माशा मुंहिंजे औलाद में इहा हिकिड़ी धीअ फरज़ाना कंवल तमामु सुठो लिखे थी, अॼु बि लिखे थी, त उनखे बि मां ॿ टनि मुशाइरनि में जैकबाद वठी वियो हुअमि। तव्हांजो ऐं मुंहिंजा ॿ पुट जेके आहिनि, ॿई पुट मुज़फ़र निज़ाम अज़हर निज़ाम, उहे बि ईअं सम्झो त इल्मु अदब जी वॾी ॼाण रखनि था। पर मुज़फ़र तमामु निज़ाम शाइरी बि मुज़फ़र कंदो शाइरी करे आहे, थो तमामु अंग्रेज़ी सुठी में, शाइरी कंदो, अंग्रेज़ी में कॾहिं शाइरी कॾहिं करे लिखंदो थो। आहे, अंग्रेज़ी में हिकिड़े दफ़े कुझु सालनि जी ॻाल्हि आहे त अंग्रेज़ी शाइरी जो मुक़ाबिलो थियो दुनिया में, पोइ हिन मोकिले ॾिनी ईमेल जे ज़रिए उहा शाइरी, त ओॾां लेटर आयो, ख़त आयो मुंहिंजी एड्रेस ते, त तव्हां उन में इनखे टियों नंबर आयो उन अंग्रेज़ी शाइरीअ में, ज़बरदस्त पूरी लेवल वर्ल्ड लेवल ते वर्ल्ड हुई, लेवल ते टियों नंबर आयो। ऐं उनखां पुछियो लेटर लिखी त असां हिकिड़ो किताबु आहे यूरोप में, दी साउंड ऑफ पोएट्री, सो अमां जो इहो नज़ुम जेको तव्हां मोकिलियो, तव्हां टियों नंबर आया, असां तव्हां बायोडेटा समेत उहा उन में ॾियूं, छपणु तव्हां चाहियूं, पंहिंजी कंसेंट ॾियो, सही पोइ मुज़फ़र ॾिनी हूंदी कंसेंट ज़रूरु। त ज़बरदस्त। इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ त मुंहिंजा पुट ॿई मुंहिंजी धीअरूं सभु माना ईअं तव्हांजो सम्झो इल्मी त अदबी घराणो आहे, हा। तव्हांजी पोइ बि नियाणियूं सभई मतिलबु औलाद मूंखे सॼी जीअं मां पढ़ियल तव्हांखे लिखियल आहे, अॻु सुठी में बि पढ़ियल आहे, ॿुधायो त मूंखे नंढे लाइ खां किताबनि पढ़ण जो शौक़ु हूंदो हुओ, किताबनि गॾु करण जो शौक़ु हूंदो हुओ, सम्झो। त मुंहिंजे सभिनी ॿारनि किताबनि जे विच में अखि खोली, जंहिंजे करे हिननि जी बि दिलचस्पी किताबनि सां रही आहे, रही, सम्झो था न साईं। हा इन ॻाल्हि में मां हिकिड़ो वाधारो कयां त हा मुंहिंजे लाइ बि इहो हिकिड़ो हा एज़ाज़ आहे हा जो मां तव्हांजे फैमिली सां जुड़ियो साईं, तव्हां आहियां, मुंहिंजा मां तव्हांजी वॾी बिल्कुलु न्याणीअ जो हा मुड़ुसु हा, तव्हां आहियां, शाइर हस्बैंड आहियो, आहियां, तव्हांजो किताब त यादि इहो आहे मुंहिंजा एहसास। एज़ाज़ आहे जो हिकिड़ी पढ़ी लिखी न ऐं हिकिड़े जी अदबी जी घराणे सां जेका आहे सो मुंहिंजो जेका आहे सो हा, मां जुड़ियो महिरबानी। ऐं आहियां। तव्हां बि हिन में अदब जे हवाले सां सुठो किरदारु आहे तव्हांजो, पाठ अदा कयो आहे तव्हां। एहसास नाले सां कहाणी जो किताब अॼु बि मूंखे यादि आहे ॿारहंनि तव्हांजो, कहाणियुनि जो किताबु 12 हुयो, कहाणियुनि जो, ऐं मुंहिंजी सम्झो। पहिरियों शुरू में छपजण बि हुन में गुलफुल में कहाणियूं शुरू जी थियूं जी हुयूं, जी हा, ऐं 12 कहाणियूं लिखियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। उस्ताद बुखारी बि उस्ताद, तव्हां हा, वटि ईंदो हुयो, उस्ताद उन बुखारी जूं के सां बि यादूं? मुंहिंजो उन सां त कचहरियूं काफ़ी थियूं साईं। उस्ताद बुखारी
हिते सचल साईंअ जे मेले जे मौक़े ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंस में जॾहिं बि ईंदो हो न, 2 दफ़ा मूंखे यादि आहे त 2 साल मां उस्ताद खे पंहिंजे घर रहायो। मां चयोमांसि उस्ताद हाणे सरकारी महिमान जी हैसियत में तव्हां होॾे न रहो, मुंहिंजा महिमान थी रहो। पोइ उहा क़बूलु कई उस्ताद बुखारी मुंहिंजी इहा ख़्वाहिश। पोइ मूंखे हुनखे ख़बर हुई त मुंहिंजो धंधो इहो आहे, हर क़िस्म जा केस लिखंदो आहियां मां टाइप मशीन ते। त मूंखे चई भला ॾींहं जो त तव्हां कम में मसरूफ़, राति जो तव्हां शाइरी लिखो न। मां चयो राति जो वरी मां कुझु मौसीक़ी ॿुधंदो आहियां, किताब थोरा पढ़ंदो आहियां, पर शाइरी। चई बाबा लिखो। चई पोइ पंहिंजो अहवालु ॿुधायईं त मां पंहिंजे कमरे में वेठे लिखियो पिए त मूंखे न्याणी आई मूंखे चवणु, चई बाबा टीवीअ ते तव्हांजो कलाम थो हली हली ॿुधो। त मां चयोमांसि पुटु इहो तव्हां वञी ॾिसो ॿुधो, मां इन टाइम में बि कुझु न लिखी वठां। मतिलबु एतिरा कमिटेड हुया मूंखे बि सलाह ॾींदो त ईअं कयो तव्हां बि। अच्छा, मूंखे इहो एज़ाज़ बि हासिलु आहे त अली बाबा, वॾो नालो आहे अदब में, उहो बि मूं वटि हिकु राति अली बाबा सां मुलाक़ात थी तनवीर अब्बासी जी जाइ ते। पोइ उते जो मां ॾिठो हुनखे, त मां वटि सलाह कई मां साईं मुंहिंजे घर हली रहो। पोइ हलियो मूंसां, राति मूं वटि रहियो। पोइ सुबुह जो मां वठी आयो मां पंहिंजे ऑफिस में, त आस पास में ॾिसे पियो कैदी पंहिंजा अहवाल पिया कनि, या इहे सिपाही वग़ैरह माण्हू खे छा पिया ॻाल्हाइनि। मूंखे चई ज़ाहिर तूं वटि त यार वॾियूं कहाणियूं जनम थियूं वठनि, त तव्हां कहाणी छो था लिखो। मां चयो साईं मां शाइर माण्हू एॾे मां वरी कोशिशि कई न आहे। चई हिते त वॾा अफ़साना लिखी सघनि। मतिलबु जेका घणी तव्हांजे ऑफिस में हुते वेठो अचे हुन जी नज़र कहाणीकार वारी नज़र सां भई हर माण्हूअ खे ॾिसे ऐं उन ॻाल्हियूं ॿुधे। हा साईं, हिकिड़ो तख़लीकार आहे, उनखे हर शइ में पंहिंजी तख़लीक नज़र ईंदी। अच्छा, मौसीक़ारनि जे हवाले सां वरी मां तव्हांखे ॿुधायां त 2 भाइर ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ तव्हां नाला ॿुधाइनि, सिंधी बहितरीनु मौसीक़ार हुआ। ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त ग़ुलाम नबी मूं वटि हिकु राति अची महिमान रहियो जॾहिं असां साइद ॻोठ में रहंदा हुआसीं। ऐं हिकु अधु मुंहिंजे नग में त धुन बि सेट कई आई। बसि ईअं उहे ॿुधायोमांव न त तफ़सीली मुलाक़ात ईअं जीअं कचहरियूं थींदियूं आहिनि उहो इन्हनि सां न थियूं। कचहरी जेके थियूं जेके नई टही जा शाइर जे उमिरि जो फ़र्क़ु ई उहे न पिया सम्झनि, मां उन्हनि सां उथां विहां पियो, मुख़्तार मलिक, हयात गुल अदल सुमरो वग़ैरह। ॿियो बसि वसीम सुमरो त कॾहिं कॾहिं नवाब शामू ईंदो हुओ हिते, या साईं उहो हैदर शाह जेको तनवीर अब्बासी साहब वटि कंपाउंडर हूंदो हो, उहो बि शाइर हो। उनजो शेर अॼु बि मूंखे हिकिड़ो यादि आहे। उहो मां अक्सर पंहिंजे रेडियो जे प्रोग्राम में महिल मौक़े सां उहो ॿुधाईंदो आहियां। पाणीअ फोटो ही हयाती, सीना ताणियूं छाजे करणु। हा साईं। सो हैदर शाह साहब बि अञा ताईं आहे, फ़ोन ते हैदराबाद में रहे थो अॼुकल्ह, ऐं मुलाक़ात शाइरी बि कनि पिया अञा। ऐं हिकिड़ो किताब अख़्तर दरगाही जे वालिद सां बि घणी मुलाक़ात रही मुंहिंजी। अख़्तर दरगाही जो वालिद साहबु दरगाही मीराणी ख़ैरपुर जे ख़ज़ाने ऑफिस में, जंहिंखे हाणे डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर जी ऑफिस था चवनि, हिते हूंदो हो मुलाज़िम। पोइ हितां इस्तीफ़ा ॾेई पोइ हलियो पियो लेक्चरर थियो अंग्रेज़ीअ जो, रोड़ी में रहंदो हो उन्हनि जो वालिद। हा वालिद हुनजो। ऐं अख़्तर दरगाही नंढो हो, मां वेंदो हुउसि कॾहिं कॾहिं हुन सां मिलणु, त उते मिलंदो हो। हिकिड़ी मुलाक़ात मूंखे यादि आहे, उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान, वॾो मौसीक़ार, वॾो गवैयो थी गुज़रियो आहे, रोड़ी में हुनजी क्लब हूंदी। पोइ उते ग़ुलाम अली संदीरो तव्हां ॿुधो हूंदो ॻाइणो, ग़ुलाम अली संदीरो हुनजो शागिर्दु हो उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान जो। सो मूंखे बि शौक़ु शाइरनि अदीबनि सां ऐं मौसीक़ारनि सां हूंदो हो न घणो, मौसीक़ी जे करे बि। पोइ मां हितां पंहिंजे कम मां वांदो थी रोज़ु शाम जो निकिरी हलियो वेंदो हुउमि रोड़ी, वरी मोट ते देरि सां सखर एक्सप्रेस में वापसि ईंदो हुउमि। त उते हिकिड़ी मुलाक़ात मां वियुमि उते ख़ुर्शीद अली ख़ान जे क्लब ते वेठा हुआसीं, त हिकिड़ो तमामु हिकिड़ो नौजवान ईअं डिघे कद वारो कोलाबो पातल हुजेसि आयो। उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान उथी हुन सां पहिरें पई मिलियो। मां चयो यार हे का वॾी छिप हूंदो। वेठासीं, कचहरियूं थियूं, ख़बर पई त उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो सॻियो भाइटियो हुयो। उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो इंडिया में हितां लॾे हलियो वियो इंडिया, उन जो सॻो भाइटियो अमानत अली ख़ान जो पुटु। हुनजो नालो उस्ताद ग़ुलाम अब्बास ख़ान।
उते वेठासीं उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान चांहि घुराई उते दरगाह मीरानी साहिबु वेठो वाह अख़्तर दरगाही अञा नंढो इन ॿिए कोन हो हा हिन जो वालिद साहब वालिद दरगाही मीरानी हा पोइ उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान हुनखे चयो ग़ुलाम अब्बास ख़ान खे साईं कुझु भला ॿुधायो पोइ हुन हिकिड़ो पंजाबी गीत ॻायो उन जी धुन साईं कमाल जी धुन हुई मूंखे अहिड़ो असरु करे वई दिमाग़ ते दिलि ते जो उन वक़्तु ई बे अख़्तियार हिकिड़ियूं 2 सिटूं लिखिजी वियूं वाह दिमाग़ में मां चयो यार हीअ धुन मां छो मां इहो चाहींदो हुअमि त को उस्ताद मुंहिंजा कलाम ॻाए इन जे करे घणो अक्सर उन्हनि सां मुलाक़ातूं थी सही उहो हाणे उहा ख़बर देरि सां पोइ बाद में ख़बर पई त उहो राग कोशक धनी राग कोशक धनी ऐं साईं पंजाबी गीत हुयो जीअण जा बहाना लब लिया जेको सजाद अली आहे न हिकिड़ो ॻाइणो उहो बि हिननि जे ई ख़ानदान मां आहे उन इहो ॻायो बि आहे त हाणे उहो जेको उस्ताद पंजाबी गीत ॻायो उहे लफ़्ज़ मूंखे पूरा यादि न आहिनि पर धुन मूंखे यादि आहे त पोइ मूं अॻिते हली वरी छा थियो जो अञा रेडियो हिते ते हाणे ॿियो कोन हो 1982 जी ॻाल्हि आई आहे त पोइ उहो कलाम मां हिन उस्ताद ग़ुलाम अब्बास ख़ान ॻायो कैसेट में उहो वरी टेस्टिंग में ट्रांसमीटर तां हलंदो हो उहा थोरी धुन जे चओ त मां तव्हांखे ॿुधायां वै तूं त विसारे मूंखे सनम पर तोखे अञा दिलि सारे थी हर वेल जुदाई तुंहिंजी मिठा हिकु आग अंदर में ॿारे थी वै तूं त विसारे मूंखे सनम मूंखे त मरण में यार ना हिकु वार खणी जे मौत अचे पर तुंहिंजी मुहबत रोज़ मूंखे मारे थी जियारे मारे थी हर वेल जुदाई तुंहिंजी मिठा हिकु आग अंदर में ॿारे थी वै तूं त विसारे मूंखे सनम छा जो जॾहिं इहा मुलाक़ात थी न उते रोडी में उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान जे क्लब ते त मां त हलियो आयुसि हेॾे 2-3 महीननि खां पोइ हिते उस्ताद कादिर बख्श ख़ान तबले मास्टर हुन सां मुंहिंजी दुआ सलामी लतीफ़ कॉलोनी में रहंदो हो उहो आयो मुंहिंजे ऑफिस में चई साईं हिकिड़ो वॾो फ़नकार मुंहिंजे घर अची हाणे महिमान थियो आहे रहंदो हुई हिते अॼु टाइम कढी अचो मूंसां हुन सां मिलो अची सम्झो साईं पोइ मां मुख़्तियार मलिक सां उथणु वेहणु हूंदो न मां मुख़्तियार मलिक खे चयोमांसि हल त यार हलूं था उस्ताद कादिर बख्श ख़ान जी जाइ ते लतीफ़ कॉलोनी में ऐं उहो फ़नकार अलाए कहिड़ो थो चए आयो आहे वियासीं त उहो ई फ़नकार हो जेको उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान जी जाइ ते आयो उस्ताद ग़ुलाम अब्बास ख़ान पोइ उनखे मां सॼी ॻाल्हि ॿुधाई त मां चयो उस्ताद तव्हां हीअ तमामु ज़बरदस्तु राग ॿुधायो मूंखे मां हे कुझु लिखियूं सिटूं सिंधीअ में भला ॾिसो ॾिठईं सॼो लिखियलु मुंहिंजो उते जो वरी हारमोनियम त ॻायईं ॾाढो वणियो हुनखे पोइ जिते बि महफ़िल थींदी हुई त उते ॻाईंदो हिकिड़े दफ़े ग़ुलाम आबाद बम्बरे जी जाइ ते मौसीक़ी जी महफ़िल थी उन में इहो उस्ताद ग़ुलाम अब्बास ख़ान बि आयो मां मुख़्तियार मलिक तनवीर अब्बासी साहिबु बि आयो जॾहिं इहो कलाम मुंहिंजो ॻायईं न तनवीर अब्बासीअ खे साईं एॾो वणियो बाबा उनखे घड़ी घड़ी फरमाइश करे उन में हिकिड़ो ॿियो मिसरो ईअं हो त तारनि खे ॻणींदे राति खुटी पर तुंहिंजी न मिठड़ा तात खुटी सम्झो ॾिस पूरनि जी पिरभात फुटी सिक जान जिगर खे ॻारे थी तनवीर अब्बासी चएसि पियो उस्ताद वरी इहो चओ वॾो एज़ाज़
अच्छा उस्ताद गुलाम अब्बास शायदि हिते ख़ैरपुर में ख़ैरपुर में हिते रहियो, काफ़ी अर्सो रहियो, हिते ई गुज़ारे वियो। बुटड़े में माना रेडियो न लतीफ़ कॉलोनी में रहंदो हो, उस्ताद कादिर बेग खान जी जाइ ते। पोइ वरी ॿियो भाउ बि हुयुसि हिकिड़ो, उहो बि थोरो ॻाईंदो हो, हिते ई रहियो ऐं पोइ हिते ई गुज़ारे वियो साईं। अञा रेडियो स्टेशन ऑन एयर थियो ई कोन, त अॻ में ई 1982 में ई गुज़ारे वियो, हलियो वियो। उनजी तदफ़ीन बि हिते ई थी, तदफ़ीन बि हिते ई थी ख़ैरपुर में। किथे कहिड़े क़ब्रिस्तान में? हिते कहिड़ो आहे इहो खानन शाह वारो, खानन शाह हिते हिते सही। साईं। सो इहे यादगार इहे यादगारियूं तव्हांजूं ॾाढियूं सोनहरी यादगारियूं आहिनि। डॉक्टर तनवीर अब्बासी सां तव्हांजूं तफ़सीली कचहरियूं साईं रोज़ानो थींदियूं। मां वेंदो हुउसि वाए जे किनारे चकर हणणु, मोटंदो हुउमि त लाज़मी तनवीर अब्बासी साहिब सां मिलंदो हुउमि। ऐं तनवीर अब्बासी वटि जॾहिं बि ॿाहिरां महिमान शाइर ईंदा हुआ, मूं ॾे ज़रूरु दावतां ईंदो, नियापो कंदो साईं अचो अॼु कचहरी आहे। अमर जलील या ॿिया या हिंदुस्तान खां केतिरा शाइर आया उन ज़माने में बि, मूंखे यादि आहे, त वरी इज़त ॾींदो। ऐं अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायां थो, तनवीर अब्बासी खे मुंहिंजो हिकिड़ो ॿियो ग़ज़ल ॾाढो पसंदि ईंदो हो, इहो जंहिंजो थल ईअं आहे, मतिलबु ईअं आहे त हिकु झलक तुंहिंजी जंहिं ॾिठी हूंदी, सा नज़र अर्श ते पुगी हूंदी, गीत जंहिंमें न दर्द जा हूंदा, बेसुरी सा त बांसुरी हूंदी। हाणे इहो मन में घणा ई शेर आहिनि। तनवीर अब्बासी साहिब खे जेको शेर वणंदो हो उहो इहो त माक वारी छबर ते ही पेरा, माक वारी छबर ते ही पेरा, हूअ ई मूंखां अॻे पुगी हूंदी। बार बार चवंदो नज़ा उहा। अच्छा ॿियो ग़ज़ल जेको हुनखे तनवीर अब्बासी खे पसंदि हो मुंहिंजो, इहो साॻियो होटल साॻिया माण्हू साॻियो आहे माहौल, फिरी गिरी हित ख़ल्क़ अचे थी धरती आहे गोल। उनजो जेको शेर तनवीर अब्बासी खे वणंदो उहो हे हुयो त ख़्वाब में मूंखे राज़ ॿुधायो जन्नत जी हिकु हूर, ख़्वाब में मूंखे राज़ ॿुधायो जन्नत जी हिकु हूर, ज़ाहिद जो आहे सिर सजदे में नियत डावाडोल। कोई चवंदो ख़्वाब में मूंखे राज़ ॿुधायो उहो ॿुधाए, साईं। त हीअ मुंहिंजे लाइ इहो अहसासु आहे, हिमत अफ़ज़ाई मुंहिंजे लाइ। मां जेतोणीकि उमिरि में वॾो हुउसि, पर तंहिं हूंदे बि मक़सदु आहे तनवीर अब्बासी वरी बि मूंखां वॾो हो, पर तॾहिं बि मां नंढी वरी त न हुई मुंहिंजी, मां बाक़ाइदगीअ सां जेकॾहिं शाइरी मूं शुरू कई आहे त 1973 खां, सम्झो। हाणे मुंहिंजो जनमु आहे 1/8/44, त उन हिसाब सां ॿुधायो त 73 में जा 29 साल हूंदी, भरपूर जवानी। त मक़सदु आहे त तनवीर अब्बासी साहिबु वधीक माना हिमत अफ़ज़ाई कंदो हो। अच्छा तव्हां जंहिं प्रोफेशन सां लाॻापियल आहियो इन जे हिसाब सां बि तव्हां वटि काफ़ी अहिड़े क़िस्म जी शख़्सियतूं आहियूं, शाइर अदीब लेखक, ऐं तव्हां कंहिं वक़्तु ज़िक्र कयो त मेहदी हसन बि को आयो हुओ, हिते मिठड़ी जे भरिसां धाड़ेलनि फुर कई, मेहदी हसन खां कार बि फुरी वियसि, पैसा बि फुरे वियसि, डायरियूं जेके मुंहिंजो शाइरी जे ॻाईंदो हो उहे बि फुरे वियसि। पोइ कुझु महीननि खां पोइ उहा पुलिस जांच करे उहा कार बरामद कई। उहा कार वठण जे लाइ हुनखे कोर्ट में अचिणो पियो, उते दरख़्वास्त ॾियणी पवंदी आहे त जेसिताईं केस जो फ़ैसिलो थिए तेसिताईं कार जेका आहे मूंखे सुपरदारी ते मूंखे ॾिनी वञे ज़मानत ते। पोइ उहा दरख़्वास्त ऐं कसमनामो लिखाइण जे लाइ मूं ॾे वठी आयो मुंहिंजो हिकु दोस्त रफ़ीक पाशा, पेट्रोल पंप जो मालिक हो। उहो वठी आयो मेहदी हसन खे त हलो साईं तूं लिखाईंदो। मां दरख़्वास्त बि लिखी, कसमनामो बि लिखियो, ऐं पोइ ऑफर कईमांसि चांहि पीएंगे या कुझु। मां वरी पोइ हुन चयो त मैं वो पीऊंगा कोका कोला, कोल्ड ड्रिंक मतिलबु कोका कोला घर पीआरीमांसि। पोइ मूंखे चयईं, हुनजो तारुफ़ करायुसि त हे मुंहिंजो दोस्त शाइर आहे, उर्दू में बि शाइरी कंदो आहे, सिंधी में बि। त मेहदी हसन साहिब चयो त आप मुझे भेज दें, मैं आपकी गज़लें गाऊंगा, सिंधी भी गाऊंगा, मैंने तनवीर अब्बासी की गज़लें कुझु गाई हैं, ईअं चयईं। पोइ मां वरी हिकिड़ो हिन जो ई ॻाल्हि थोरो ईअं ॿुधायोमांसि, मूंखां इहा ग़लती थी वई, वक़्त मूं फ़ाइदो वठणु मूंखे न आयो साईं, इहा मुंहिंजी कमज़ोरी अथव, वक़्त मूं फ़ाइदो मूं न वरितो कॾहिं बि। पोइ मक़सदु आहे त उते ई लिखी ॾियां था ॿ टे शेर, पोइ मां चयो बाद में भला मोकिलींदोमांसि। मां पोइ ॾाढी देरि करे छॾी, तमामु बसि सुस्ती, लिफ़ाफ़ो तयारु करे रखियो, मां चयो रफ़ीक पाशा खे ॾींदुसि, उहो मोकिलींदो हुनखे, पर मां ॾाढी देरि करे छॾी।
इन हवाले सां अॼुकल्ह मूंखे उहो शेर यादि ईंदो आहे मुनीर नियाज़ी जो, हमेशह देर कर देता हूं हर काम करने में, सो अनेक कम में असां करे छॾी देर थी वेंदी आहे। वरी अचो प्रोफेशन जे हिसाब सां, माना मां पिटीशन राइटर 1965 खां हिन वक़्तु 60 साल हिन कम में मूंखे थिया आहिनि। त साईं गौस अली शाह जेको चीफ मिनिस्टर रहियो, साईं क़ाइम अली शाह जेको चीफ मिनिस्टर रहियो, ऐं साईं अब्दुल हमीद उगर साहब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रहियो। इहे जन वकील हूंदा हुआ त मूं ॾे ईंदा हुआ, मूंखां अची टाइप कराईंदा हुआ, ड्राफ्ट पहिरियों लिखी खणी ईंदा हुआ। पोइ जॾहिं ॾिठूं त मूंखे लिखणु अचे थो त पोइ छड़ो फाइल ॾेई वेंदा हुआ, मां पाण ई टाइप करे छॾींदो हुउमि। पोइ साईं गौस अली शाह साहब नेक नियती सां मूंखे सलाह ॾिनी, दादा अॻिते पढ़, LLB पास करे सनद वटि वकालत जी। मां LLB पास कई 1976 में, सनद लाइ कागज़ मोकिलिया, वरी मां हुनखे परसू न कयो, पोइवारी न कई। इन दौरान साईं गौस अली शाह थी वियो वज़ीर आला सिंध जो। मूंखे चई अदा सनद हुजे हा तव्हांखे वकालत जी त मां तव्हांखे को न को जज बणाया हा, हाणे 17 ग्रेड जी नौकिरी खपेव त मां एज रिलैक्स करे तव्हांखे ॾियां, मां उहा बि क़बूल न कई। उहा ई ॻाल्हि वञी थी, हमेशह कर देता हूं, हमेशह देर कर देता हूं। अच्छा, वरी साईं अचो ज़िक्र 1982 जो अञा हले थो, मोहम्मद यूसुफ साहब जो अचणु हिते ख़ैरपुर में। सिंधी ॻाइणो वॾो गवई हो साईं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे प्यारनि शागिर्दनि मंझां हिकिड़ो हुयो। 1982 में मोहम्मद यूसुफ साहब जी घरवारी हिते आई, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर गर्ल्स थी काई, DEO गर्ल्स। पोइ इन हवाले सां मुंहिंजी ऑफिस हूंदी माल रोड ते। पोइ उनखां पोइ वरी सुत थी, वरी असां हेॾे आयासीं जिते हाणे सेशन कोर्ट आहे। त इन दौरान जॾहिं जो हिते आयो त हिनखे ख़बर हुई त मुंहिंजो कहिड़ो प्रोफेशन आहे, मुंहिंजी ऑफिस किथे आहे। पोइ अची मूंखे ॻोल्हे लथई साईं त मोहम्मद यूसुफ, मूंखे त ख़बर ई कान्हे त को आयो आहे। अची मूंसां मिलियो, पोइ रोज़ु हितां वेंदा हुआसीं सखर घुमी फिरी वापसि वरी पोइ मूंखे छॾींदो घर, पाण हले वेंदो। पोइ हिकिड़े दफ़े वरी असां प्रोग्राम ठाहियोसीं हेॾे शादी शहीद जे लौंग फ़क़ीर शादी शहीद, इहे जेके पीर आहिनि घाड़ वारा पीर, इन्हनि जी ज़ियारतुनि जे लाइ असां प्रोग्राम ठाहियो। कार मोहम्मद यूसुफ जी, असां वरी मानी वानी असां तयारु कराई, हुन में मां मुख़्तियार मलिक खे बि वठी वियुमि, ऐं हिकु ॿिया बि दोस्त हुआ, हिकिड़ो मुनीर शेख। अच्छा, हा, उहो मुनीर शेख हिते ख़ैर एजेंसीज़ जो हूंदो हुओ दुकानु, मोटरसाइकिलनि जो उन जो स्पेयर पार्ट जो, इहो हुयासीं हुते। उहे यादगार तस्वीरूं आहिनि, फेसबुक ते तव्हां ॾिसंदो हूंदियूं। त मक़सदु आहे त उन बि मूंखां कलाम वरिता कोई 8। मूंखे चई मां साईं रिकॉर्ड कंदुसि तव्हांजा हुते कराची। इन दौरान हुनजी घरवारी जी बदिली थी वई, हलियो वियो, वरी ख़बर पई त साईं बीमार थी गुज़ारे बि वियो। उन वक़्त में फ़ोन जो अञा सिलसिलो न हुओ, इहो हे जेको मोबाइल फ़ोन वग़ैरह। ख़त जे ज़रिए मूंखे चयो हुई त मां तव्हांजा 4 कलाम तयारु कया आहिनि, उहे लॉन्ग प्ले तयारु थींदो EMI कंपनी में, उते ॻाईंदुसि। पर पोइ आहे मुक़दर जी ॻाल्हि बि आहे साईं, सम्झो नसीब में जेका शइ हूंदी आहे न ज़रूरु थी रहंदी आहे। दोस्तों हाणे हिन मुलाक़ात खे हिते पूरो था कयूं, वरी ॿिए क़िस्त में ॿिए हिसे में वरी मुलाक़ात थींदी इंशाअल्लाह। इंतिज़ाम ज़ाहिर साहब सां अञा तफ़सीली ॻाल्हियूं थींदियूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।